डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सांगड़ महमूद कायम खानी की रिपोर्ट मूजिब SSP सांगड़ गुलाम नबी खीरियो से हिदायतन ते SDPO टंडो आदम डॉक्टर मोहम्मद मूसा अबड़ो और SHO टंडो आदम गुलाम शबीर दिलवाणी पंहिंजे मातहत अमले सां गॾु ॿुधी इतला ते हैदराबाद खां ईंदड़ 4 ट्रकुनि खे शाहनवाज़ चौक ते नाकाबंदी करे उन्हनि खे रोकियो ऐं तलाशी जे दौरान सिगरेट ठाहिण वारी वॾी मशीन 5040 किलो तंबाकू ऐं सिगरेट ठाहिण ऐं पैकिंग लाइ कागज़ी मवाद हथ कयो वियो। ख़ाम माल ऐं मशीनरी सां भरियल 4 ट्रकूं तहवील में वरितियूं वयूं जॾहिं त जाली सिगरेट ठाहिण जो कारखानो क़ाइमु करण जे लाइ सामान स्मगलिंग करण जी कोशिश नाकाम कंदे जवाबदारनि अज़मत अली, कैसर खान, सैद वली मोहम्मद ऐं ज़ाहिर खे बि गिरफ़्तार करे केस नंबर 269 साल 2024 कलम 273 ऐं 269 PPC तहत दाख़िल किया विया। उन खां अलावा सॼे ज़िले के मुख़्तलिफ़ थाननि में कार्रवाइयूं कंदे SHO लुंडो अली दोस्त ब्रोही, SHO सिंझोरो मोहम्मद अली ज़रदारी, SHO नूरियाबाद अहमद खान खासकली, SHO शहदादपुर मोहम्मद हनीफ मेहर, मंशियात फरोश, शबीर अहमद राजपूत, रहीम बख्श मला, महबूब अली मंगरियो, अब्दुल कयूम कुरैशी, मोहम्मद असलम ऐं आशिक अली मरी खां मजमूई तौर 60 लीटर देसी शराब 1110 गुटका पुड़ियूं बरामद कयूं वयूं आहिनि। उन खां अलावा SHO बेरानी वसीम अरबाब चर्स विकिरो कंदड़ शगन भट वटां 610 ग्राम चर्स हथ करे वरिती जॾहिं त SHO तालका जाबिर हुसैन लाहौरी 2 शकी मोटरसाइकिलूं पिणु हथ करे वरितियूं आहिनि। शहदादपुर पुलिस चोरीअ जे केस में रूपो जवाबदार नूर मोहम्मद उर्फ काको बेग खे गिरफ़्तार करे वरितो आहे।